नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त चांडिया एताज पाकिस्तान पारां फरीदाबाद वेझो ॻोठ मीरपुर में तालका मेड़ चांडिया एताज सदर अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सहाफ़ी अली हसन चांडियो वटि गरीब मिस्किन मुस्तहक माण्हुनि 50 ॿारनि जी इज्तिमाही मुफ़्त तौर सुनत कराई वई। तकरीब में चांडिया एताज पाकिस्तान सूबे सिंध जे मरकज़ी अॻवान अब्दुल मालिक चांडियो, ज़मीर हुसैन चांडियो, माजिद हुसैन चांडियो ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। तकरीब के चांडिया एताज जे सूबाई अॻवान अब्दुल मालिक चांडियो खिताब कंदे चयो त असां गरीब मिस्किन मुस्तहक माण्हुनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। चांडिया एताज पाकिस्तान जो मक़सद चांडिया पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारीनि त जीअं मुल्क ऐं अवाम जी ख़िदमत करे सघिजे। गरीब मिस्किन ॿारनि खे कपिड़ा बि पाराए सींगारे तौर कराई वई, जॾहिं त चांडिया एताज जे अॻवाननि खे सहाफ़ी अली हसन चांडियो, सहाफ़ी अहमद अली चांडियो, सहाफ़ी नादिर चांडियो ऐं ॿियनि महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पारायूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।